कराची में कॉन्ट्रैक्ट बुनियाद ते भर्ती थियल हेडमास्टरनि ते मुस्तक़िली लाइ एहतजाज दौरान पुलिस खड़की पई। सीएम हाउस ॾांहुं मार्च जी कोशिश दौरान पुलिस मुज़ाहिरनि खे रोके वरितो। शैलिंग लठबाज़ी ऐं वाटर कैनन जो इस्तेमाल सबबि केतिरा ई उस्ताद ज़ख़्मी ऐं केतिरा ई बेहोश थी विया। पुलिस केतिरनि ई उस्तादनि खे गिरफ़्तार पिणु करे वरितो। सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त उस्तादनि खे एहतजाज करणो आहे त प्रेस क्लब ते वेही कनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल कॉन्ट्रैक्टरी हेडमास्टरनि मुस्तक़िली लाइ प्रेस क्लब वारो एहतजाज करण बैदि मुतालबनि जी मञता लाइ सीएम हाउस ॾांहुं मार्च शुरू कयो। पुलिस मुज़ाहिरनि खे प्रेस क्लब आइना रोके वरितो। अॻिते वधण खां रोकण ते मुज़ाहिरनि ऐं पुलिस विच में चकरियूं शुरू थी वयूं। पुलिस मुज़ाहिरनि खे छेड़छाड़ करण लाइ मथनि लठबाज़ी, शैलिंग ऐं वाटर कैनन जो इस्तेमाल कयो, जंहिं जे नतीजे में केतिरा ई हेडमास्टर ज़ख़्मी ऐं केतिरा ई बेहोश थी विया। पुलिस एहतजाज ख़तमु कराइण लाइ केतिरनि ई मुज़ाहिरनि खे गिरफ़्तार पिणु करे वरितो। पुलिस पारां ताक़त जो इस्तेमाल करण बैदि मुज़ाहिरनि ऐं सिंध हुकूमत में ॻाल्हियूं शुरू थियूं, जेके पिणु कंहिं नतीजे ते न पहुची सघियूं। कॉन्ट्रैक्टरी हेडमास्टरनि मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब वारो ॿीहर एहतजाज शुरू करे छॾियो ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। होॾां वॾे वज़ीर जे सलाहकार मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त उस्तादनि खे एहतजाज करणो आहे त प्रेस क्लब ते कनि। सीएम हाउस वञण जी कंहिंखे बि इजाज़त नथी ॾेई सघिजे। मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि दौरान मुर्तज़ा वहाब उस्तादनि ते तशदुद बाबति सवाल जो जवाब न ॾिनो, जॾहिं त हुन उस्तादनि खे कमीशन तहत ईंदड़ आसामियुनि लाइ दरख़्वास्तूं मोकिलण जो मशवरो ॾेई छॾियो।